दोस्तों, गिदड़न खे मजाल आहे जो अहिड़नि हुक्मराननि जे हूंदे सिंध खे खाई सघनि। अहिड़नि माण्हुनि खां त मिरूं बि पनाह था घुरनि। गिदड़ छा खाईंदा? हिते त गिदड़ ख़ुदि खाइजी वेंदा। हूअं त लफ़्ज़ आफ़त जी वज़ाहत सादनि लफ़्ज़नि में इहा थी बीहे त ज़मीनी या आसमानी अहिड़ी मुसीबत जंहिं ते इंसान ज़ाब्ते करण में नाकाम वञे। जीअं मिसाल तौरु वॾे पैमाने ते बाहि जो लॻी वञणु, ज़लज़लो अची वञणु, या को तूफ़ान या ॿोॾि अची वञणु वग़ैरह वग़ैरह। पर दोस्तो, जेसिताईं बरसाती ॿोॾि जो ताल्लुक़ आहे त ही जदीद दौरु आहे। हिन में हफ़्तो 10 ॾींहं अॻु में ख़बर पइजी वेंदी आहे त केतिरे पैमाने ते बरसाति जे अचण जो इम्कान आहे। सो हिकु अहिड़ो समाज, हिकु अहिड़ो ख़ितो जिते हफ़्तो 10 ॾींहं अॻु में ख़बर पवण जे बावजूद बि हुक्मरान को एहतियाती उपाउ न वठनि, कंहिंजे कन ते का जूं ई न सुरे, त पोइ दोस्तो ॼाणे वठो त उते सभ खां वॾी ज़मीनी या आसमानी आफ़त ॿी का न थींदी आहे उन्हनि हुक्मराननि खां सवाइ। उते उहे हुक्मरान ई सभ खां वॾी आफ़त थींदा आहिनि। केॾे न अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो जॾहिं बि हिते ॿोॾि ईंदी आहे तॾहिं दर्सगाहूं बंदि कयूं वेंदियूं आहिनि, स्कूलनि जा दर ॿोॾि मुतासिरीन जे लाइ खोलिया वेंदा आहिनि। हालांकि थियणु हीअं घुरिजे जो उन्हनि वॾेरनि, जागीरदारनि, रईसनि, पीरनि, मीरनि ऐं भोतारनि जा बंगला ऐं ओताकूं उन्हनि ॿोॾि मुतासिरीन जे लाइ खोलणु घुरिजनि, जिन जे वोट वसीले ई उहे माण्हू ऐवाननि ताईं पहुचनि था ऐं उन ई वोट जे ई कारोबार वसीले उहे बंगला, उहे ओताकूं अॾजनि थियूं। सिंध में ही का पहिरीं ॿोॾि न आई आहे। सो हिन भेरे बि हिन ॿोॾि जे नतीजे में 2 क़िस्मनि जा ॿुॾीअ जा ॿीणा थींदा। हिकिड़ा इहे ग़रीब माण्हू, मींहं जिन जी चेल भञी छॾींदो ऐं उहे सदाईं ॿुॾीअ जा ॿीणा सॾिबा, ऐं ॿिया उहे ई पीर, मीर, भोतार, जागीरदार, उन्हनि जा वाठा, उन्हनि जा चमचा, जेके वरी इन्हनि ग़रीबनि जे लाइ आयल राशन ऐं ॿियो सामान दुकाननि ते विकिरो कंदा, हिकूण जी ॿीण ठाहींदा ऐं अहिड़े नमूने सां वरी उन्हनि जा ॿुॾीअ जा ॿीणा थींदा। मूं ॾिठो आहे अक्सर जायुनि ते ॿोॾि मुतासिर उहो चई रहिया आहिनि त अहिड़े ॾुखे वक़्त में बि असांजा चूंडियल नुमाइंदा असां वटि लंघी लड़ी न आया आहिनि। मुंहिंजी ॿोॾि मुतासिरनि खे इहा गुज़ारिश आहे त जेकॾहिं अचनि बि तॾहिं बि अव्हां रुॻो उन्हनि सां इमदाद जी ऐं राशन जी ॻाल्हि न कजो, पर अव्हां उन्हनि खे उहो सच बि चई ॾिजो त अव्हां जे अहिड़े हाल जा ज़िमेवार हू ख़ुदि आहिनि। उन्हनि जी ख़राब हुक्मरानीअ जो नतीजो आहे जो अमीर सिंध जा माण्हू अॼु ग़रीब थी ग़र्क़ थी रहिया आहिनि। हिन वक़्त ताईं सिंध जा तक़रीबन 20 ज़िला आफ़त सटियल क़रार ॾिना विया आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में क़रार ॾिनो वञे या न, सिंध समूरी हिकु वॾे अरसे खां आफ़त सटियल आहे ऐं उहा एसि ताईं आफ़त सटियल ई रहंदी जेसिताईं असांजा माण्हू वोट जो सही इस्तेमालु न कंदा, दुरुस्त हुक्मरान न चूंडींदा, जेसिताईं असांजा माण्हू वाठा, चमचा ऐं जियाला थियण न छॾींदा। महिरबानी।